चुहर जमाली में ब्रेकिंग न्यूज़ आए अवां सां शेयर कयूं पिया जिते पानी के तेज़ बहकरन नौजवान की जिंदगी खसे वरती है। ये अफ़सोसनाक ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। चुहर जमाली में शाहिद हुसैनी की रिपोर्ट मुताबिक बैराज के तेज़ बहकरन नौजवान की जिंदगी खसे वरती है। 22 वर जो माशूक अली तैमूर बुढ़ी फौत थी वियो है। संस घर में कोहराम अची वियो है। अफ़सोसनाक ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया जिन हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे। चुहर जमाली भरिसां रोड मोरी वटि दिलि ॾारींदड़ हादसो पेश आयो आहे। ॻोठ कासिम तैमूर जो 22 वर जो नौजवान माशूक अली बैराज जे तेज़ वहकरनि जे वर चढ़ी बुढ़ी फौत थी वियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि नौजवान मामूल मुताबिक़ बैराज में वेझण लॻो त ओचितो पाणी जे तेज़ वहकरनि जी में अची वियो, जेको फौरी तौर ते खेसि बचायो न वियो ऐं ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। संस लाश घर पहुतो त संस हर अख आली थी वई आहे। इलाइक़े में सोग जी फिज़ा छाइजी वई आहे।